दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सीरियल ड्रामा पंहिंजा वेरी जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों काफ़ी ॾींहंनि खां वठी जेका मतिलबु पंहिंजा वेरी जा कॉमेंट सभ खां वधीक आया। आज़म महल जे बारे में बि जेको कॉमेंट असांजे यूट्यूब चैनल ते हद खां वधीक आया त ऐं उन्हनि खे दोस्तनि खे मां इहो ॿुधायो त तमामु जल्द पंहिंजा वेरी फाइनल थी वेंदो। ऐं काफ़ी दोस्तनि खे जेको आहे न कॉमेंट जे ज़रिए असां नोट कयोसीं त हर कंहिंखे आज़म महल जो पंहिंजा वे ड्रामे जो इंतज़ारु घणो आहे, हद खां वधीक इंतज़ारु इन ड्रामे जो आहे। ऐं हीअ जेका थंबनेल में तस्वीरूं लॻायूं असां, इन्हनि में कंहिं बि अदाकार जो हिन टाइम ड्रामो कोन थो हले, इहो बि असांखे पक आहे। त तव्हांखे इन सभिनीनि मां जेको आहे न आज़म महल जो इंतज़ारु बि आहे ऐं ॿिनि जो बि इंतज़ारु आहे। जीअं उम्मीद अली कलवट थी वियो, लाला रफ़ीक, असद कुरैशी ऐं होॾां हाजन तीवणो ऐं असगर चौधरी, सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो थी वियो ऐं आज़म महल। तमामु जल्द तव्हां आज़म महल जो ड्रामो ॾिसंदव।